नाज़िन घारो जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में 8 शागिर्दनि जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ स्कूल में तदरीसी अमल बंद कयो वियो आहे। उन हवाले सां अब्दुल रशीद पंवर जी ही रिपोर्ट। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल घारो में हिते जेको गुज़िरियल हफ़्ते कोरोना जी टेस्ट कई वई हुई, उन टेस्ट में जेके 8 छोकरनि जी टेस्ट पॉजिटिव आई आहे। अचो त हितां जे हेडमास्टर ऐं हिन जे अमले सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन हवाले सां हिननि जो छा चवणु आहे। असांजो स्कूल आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी कलस्टर स्कूल घारो नंबर 1 जेको काज़ी मोहल्ले में आहे। मोरखा 4 फरवरी ते असां वटि कोरोना जे टेस्ट जे लाइ टीम आई हुई, जंहिं टेस्टिंग कई, जंहिंमें तक़रीबन 200 ॿार ऐं स्टाफ जा टेस्ट कया विया ऐं उन्हनि जी रिपोर्ट जे मुताबिक़ असां वटि 7 केस पॉज़िटिव आया आहिनि, जंहिंजे करे असांखे असांजे एजुकेशन ऑफिस डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर साहब इहो हुकुम जारी कयो त बाबा तव्हां पंहिंजो मोरखा 12 तारीख़ ताईं स्कूल बंदि रखो ऐं 12 तारीख़ ताईं ॿारनि ऐं उस्तादनि जी स्कूल बंदि करे मुकमल छुट्टी कई वई आहे। 12 तारीख़ ताईं स्कूल बंदि रहंदो। हिननि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो इहो ई चवणु आहे त जेके गुज़िरियल ॾींहुं 200 टेस्ट कया विया हुआ स्टाफ ऐं शागिर्दनि जा, उन्हनि मां 7 केस पॉजिटिव आया आहिनि। इन करे स्कूल खे बंदि कयो वियो आहे। कैमरा टीम राजा मला सां गॾु अब्दुल रशीद पंवर, मेहरान टीवी न्यूज़।